सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां इंसान जेके बि आहियूं, जेकॾहिं गहराई सां ॾिसंदासीं त सभु कुझु असांजो घर हूंदो। घर आहे, असां इंसान आहियूं, संस्कार, गुण, मान, मर्यादाऊं सभु कुझु आहे। जंहिं ॾींहुं घर वियो उन ॾींहुं सभु कुझु तबाह थी वियो, उन ॾींहुं इंसानियत ख़तमु थी वेंदी। तंहिंजे करे असांजो घर असांजी इंसानियत जे करे अहिड़ो हूंदो आहे, जेकॾहिं हक़ीक़त में ॾिसंदासीं त पोइ असांजो सभु सुख असांजे घर सां हूंदो आहे। संस्कार इन करे सुख में घर सां आहे। असां सुबुह जो घर खां निकिरूं, केतिरी मेहनत करूं, केतिरा हॾ हणूं, पसीनो वहायूं, केतिरो बि कुझु असां सभु कुझु कयूं, शाम जो थकिजी टुटी पंहिंजे घर में अचूं, असांजे घर में थोड़ो प्यार भरियो माहौल मिले, थोड़ी मोहब्बत भरी मुस्कुराहट मिले, थोड़ो बहितर अंदाज मिले, असां ॾिसंदासीं सभु दुख, दर्द, थकान सभु कुझु ॿाहिरि ईंदी वेंदी। असां हिकु बहकंदो मुंहुं खणी करे घर में दाख़िल थींदासीं, पंहिंजे घर में ईंदासीं। तंहिंजे करे घर जो थोड़ो सुख असांजा सभु दुख लाहे छॾींदो आहे। ऐं जेकॾहिं असां ॾिसंदासीं असां सभु असांजे इख़लाक़ ऐं संस्कार एतिरा हूंदा आहिनि, असांजी मान मर्यादा एतिरी हूंदी आहे, असां पंहिंजे घर खे सदाईं बहकंदो ॾिसणु चाहींदा आहियूं, सदाईं मुरकंदो ॾिसणु चाहींदा आहियूं। इन करे असां ॾिसंदा आहियूं, असां सुबुह जो घर खां निकिरूं, असांखे केतिरी इज़त मिले, मान मिले, हर जगह ते कारोबार हुजे, सभु कुझु हुजे, पैसो दौलत सभु कुझु हुजे, शान मान हुजे, पर शाम जो घर अचूं थोड़ो माहौल चङो न मिले, थोड़ो अंदाज़ चङो न मिले, थोड़ो मुंहुं मिठो न मिले, उहो सभु सुख ॿाहिरि अची वेंदा। हिकिड़ो मलूल मुंहुं खणी करे घर में दाख़िल थींदासीं। तंहिंजे करे घर जो थोड़ो सुख संसार जा सभु दुख लाहे छॾींदो आहे, ऐं संसार जा सभु सुख घर जो थोड़ो दुख ख़तमु करे छॾींदो आहे। तंहिंजे करे असां पंहिंजे घर खे सदाई संभाले करे रखूं, छाकाणि त घर असांजो सभु कुझु हूंदो। इन करे असां अगरि घर जी शुरूआत जॾहिं बि ॾिसंदासीं कंदासीं, ॿियो जेको बि कार्य करूं उनमें अॻु कयूं, पोइ कयूं, कयूं न कयूं, कुझु बि थिए, पर जॾहिं घर में दाख़िल थींदासीं, घर जो मुहूर्त कंदासीं, कोई न कोई शुभ कार्य ज़रूरु कंदासीं। कॾहिं पूजा, कॾहिं पाठ, कॾहिं हवन, कॾहिं यज्ञ, कॾहिं मालिक जी धुन, कॾहिं सिमरन, कॾहिं जाप, कॾहिं सत्संग, जेको बि हूंदो कोई न कोई शुभ कार्य ज़रूरु हूंदो। ऐं शुभ कार्य इन करे हूंदो त जीअं असांजो घर सदाई शुभ रहे, असांजो घर सदाई प्यार मोहब्बत उते मालिक जी रहमत वसंदी रहे। छाकाणि जेकॾहिं घर जो माहौल असांजो चङो हूंदो, असां जहिड़ो ई घर जो माहौल बणाईंदासीं उते असांजे जीवन जी शुरूआत थींदी। छाकाणि शुरू में असां ॿार खे जहिड़ी परवरिश, जहिड़ो माहौल ॾींदासीं, असांजो ॿार जंहिं माहौल में पैदा थींदो उहो अॻिते हली करे जीवन भर जो साथ रहंदो। तंहिंजे करे असां पंहिंजे घर खे ॾिसंदासीं उते सदाई मुस्कुराईंदो त सभिनी खे ॾिसणु चाहींदा आहियूं, मान मर्यादा इख़लाक़ चाहींदा आहियूं, पर घर में प्यार जेतिरो बि हुजे असांखे चङो लॻंदो आहे, पर पूरे घर में असां जेतिरा बि मेंबर्स हुजूं, भाती हुजूं, उनजो
कुछ ॻाल्हाइण कुछ चवण उहो तो दूर जी ॻाल्हि आहे, पर कंहिंजो थोरो मूड थोरो हल्को सो ख़राबु हुजे, थोरो मुस्कुराहट न हुजे, उहो बि सॼे घर खे हिलाए छॾींदो आहे। यार मूंखे छा थियो आहे, छो ईअं आहे, सॼो घर ॼण परेशान थी वेंदो आहे। असां पंहिंजे घर में थोरो सो मूड ख़राबु कंहिं हिकु माण्हू जो बि बर्दाश्त न करे सघंदा, भई उहे सॼे घर जो थोरो मूड ख़राबु या बि वाइब्रेशन न हुजनि जो मक़सदु इहो आहे सभु एतिरो सॼो घर बहके एतिरो प्यार भरियो लॻे। यानी असां पंहिंजे घर सां केतिरो प्यार कंदा आहियूं, केतिरो चाहींदा आहियूं। छाकाणि त जेको घर हूंदो असां सभु संसार में रहंदा आहियूं। संसार में लाह चाढ़ा ईंदा रहंदा आहिनि, संसार में हेठि मथाई ईंदी रहंदी आहे, संसार में नफ़ो नुक़सानु ईंदो ई रहंदो आहे। कॾहिं माहौल कहिड़ो हूंदो आहे, कॾहिं कहिड़ो हूंदो आहे, पर जेकॾहिं घर जो माहौल संस्कार इख़लाक़ मान मर्यादा हूंदी त पोइ कॾहिं बि असांजे घर खे कोई हिलाए न सघंदो। जेकॾहिं दुख आयो बि सही त असां दुख खे सुख में बदिलाए वेंदासीं। जेकॾहिं मर्यादाऊं मान चङा हूंदा, पर जेकॾहिं माहौल चङो न हूंदो, सुख बि हूंदो, पतो न पवंदो, असां दुख ख़रीद करे वठंदासीं।